गंबड़ टंडो मस्ती में 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि जो पाक किताब खणी टंडो मस्ती लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। ॻोठ मीरल लांघा जे रहवासी औरतुनि मर्दनि जाम ख़ान लांघा, मोहम्मद सिद्दीक़ लांघा, अली हसन लांघा, पप्पू लांघा ऐं औरतुनि पाक किताब खणी दाहींदे ॿुधायो त 27 ॾींहं अॻु जवाबदारनि रजब लांघा, आशिक लांघा, सोबो लांघा, वहीद लांघा ऐं ॿियनि असांजे घर मथां हमलो करे 2 सगन भाइरनि समेत 3 ॼणनि खे बेदर्दीअ सां गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जंहिंजो इकनॉमिक ज़ोन थाणे ते केस दाख़िल थियल आहे। पर एसएचओ इकनॉमिक ज़ोन ग़ुलाम हैदर ॿीहर जवाबदारनि खां ॻरी रिश्वत वठण बाद उन्हनि खे गिरफ़्तार न पियो करे, जॾहिं त असांजे 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े में मुलविस जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नोटिस वठी क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।